जॾहिं गिदड़ खतरो महसूस कंदो आहे त हू पंहिंजी गुर मटाईंदो आहे। हिते असां वटि अहिड़ो को बि खतरो कोन हो, पोइ बि तो चाचीअ खे पेके छो मोकिले छॾियो आहे? हाणे असांखे ॿुधाए त वरी असां लाइ कहिड़ी खॾ खोटण जे चकर में ई मियां गौर खान, तूं मूंखे पंहिंजो वॾे में वॾो दुश्मन सम्झंदो आहे ऐं वरी साईं दुश्मननि खे पंहिंजो सॼण सम्झंदो। इन्हनि ॻाल्हियुनि जे करे असीं तमामु घणो वञी परे पिया आहियूं। पर मां तोखे ॿुधाइण थो चाहियां त मां बाबा तुंहिंजो दुश्मन न पर सॼण आहियां। जेकॾहिं तो जहिड़ा सॼण हुजनि न त उन माण्हू खे दुश्मन रखण जी ज़रूरत ई कोन्हे। बाबा जेकॾहिं मुंहिंजे घर में छोकिरियूं आहिनि न, पहिरीं त आहिनि कोन, पर जे हुजनि त भली तूं उन्हनि खे ॾेई छॾ, मूंखे को एतिराज़ कोन्हे। पोइ मां छा कयां? जेकॾहिं तो वटि छोकिरियूं कोन्हनि न, पैसनि ते छोकिरियूं वठी कादन वारनि खे संग चटी भरे ॾे। जेकॾहिं तोखे किथां पैसनि तां माई नथी मिले न त पाण वारी ज़ाल खे तलाक ॾेई ऐं कादन सां परणाईस। बस कर, पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे। न त छा कंदे? वित थई मूं घणो ई तुंहिंजो लिहाज़ कयो, पर हाणे मूं मां चङाईअ जी का बि उमेद न रखजांइ। तूं छा थो सम्झी त इहे संग मां भरींदुसि? कॾहिं बि न। हर हाल में इहे ॿई संग तोखां भराईंदुसि, तोखां। निकिरी थो, मां तो चाहियां निकिरी थो। जेकॾहिं गौर खान मुंहिंजो मीटर फिरियो न त पोइ ॿुधाईंदोसांइ त मां अयूब आड़ी काप। कन खोले ॿुधी छॾ, संग मां तुंहिंजे पीउ खां बि भराईंदुसि। अरे छोरा, इहो छा थो ॻाल्हाए? मुंहिंजे पीउ जो नालो न वठ। अहमद, हिनखे वठी वञ, हरू भरू मुंहिंजो रत थो टसकाए त ठोकियांसि न सीने वारी बंदूक। तूं मूंखे बंदूक हण दे? अरे बंदूक तोखे मां हणंदुसि ऐं हर हाल में संग तोखां भराईंदुसि। पोइ पंहिंजी माईअ खे तलाक ॾेई कातन वारनि जे हवाले करे छॾजांइ। हाणे तोसां टके जी रिआयत बि कोन थींदी, हिकिड़े टके जी बि। रिआयत तूं गौहर खान मुंहिंजी रन कातन खे मरी वियो आहियां मां। जहिड़ो आहे अञा अयूब जहिड़ो आहे। कारी हर त पंहिंजो वेर छॾे ॾींदो, पर अयूब वेर न छॾींदो आहे। गौहर खान मां तोखे ॿुधाईंदुसि तोखे त अयूब आड़ी काप हामा, अयूब आड़ी काप रिआयत न कंदो। संभाले वे ही डाढ़न जो थी दे, तू पाण संभाले
संभाले वे ही डाढ़न जो थी दे